अस्सलाम वालेकुम ॿारो, कीअं आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। सबक़ चोथों क़ौमी ॾींहुं असां पढ़ियो आहे, उनजी सॼी रीडिंग करे चुका आहियूं। हाणे उनजी असांखे मश्क करणी आहे। मश्क रहियल आहे। जेकॾहिं तव्हां मश्क खे ॾिसंदव त मश्क आहे हिनजी हेठियनि सुवालनि जा जवाब ॾियो। नंढे खंड जे मुसलमाननि पंहिंजे लाइ धार मुल्क जी घुर छो कई? नंढे खंड जा मुसलमान यानी असांजा जेके पाकिस्तान वारी साइड जा माण्हू आहिनि, उन्हनि धार मुल्क जी घुर छो कई? हाणे धार मुल्क जी घुर छो कयूं? मुसलमान ऐं हिंदू हिन नंढे खंड में ॿ वॾियूं क़ौमूं रहंदियूं हुयूं। मुसलमाननि जा उसूल, तहज़ीब ऐं रवायतूं हिंदुनि खां अलॻि आहिनि। इन करे उन्हनि खे इस्लामी उसूलनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणु मुश्किल थी पई। यानी मुसलमान ऐं हिंदू छा आहिनि, हिकु ॿ अलॻि क़ौमूं आहिनि। हुननि जूं रीतियूं रवाजूं, रस्म, इबादत गाहूं सभु मुख़्तलिफ़ हुयूं। इन करे हुननि जी ज़िंदगी गुज़ारणु हिकु जॻह ते मुश्किल पियो थिए। इन लाइ हुन नंढे खंड जे मुसलमाननि धार मुल्क जी घुर कई। ठीकु आहे। ॿिए आहे पाकिस्तान जे माण्हुनि जी पोशाक कहिड़े क़िस्म जी आहे? हाणे पाकिस्तान में जीअं त अलहदा सूबा आहिनि, अलहदा हिकु पोशाक पाई थी वञे, पहिरी थी वञे। जवाबु हिन जो तव्हां हितां लिखी सघो था। असीं सिंधी सलवार कमीज़ ऐं सिंधी टोपी पाईंदा आहियूं। कुल्हनि में अजरक बि वेढ़ियूं। अहिड़े तरह पंजाब जा माण्हू कमीज़ पाइनि, पटको ऐं गोॾ ॿधनि। ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू वॾी सलवार, वेकरी कमीज़ या पहिराण ऐं उनजे मथां सदरी पाइनि। पेरनि में थुल्हो चंपल पाइनि। बलोचिस्तान जा माण्हू वरी वॾियूं सलवारूं, वॾे ॿांहनि सां वेकरा पहिराण पाइनि। मथे ते सिंधी टोपी ऐं पटको ॿधनि। पेरनि में चमड़ी, रॿड़ या पेश मां ठहियल खरकण पाइनि। सही, ठीकु आहे। हाणे इहो हिन जो जवाबु तव्हां एतिरो लिखी सघो था। उन खां पोइ आहे असांजी क़ौमी ॿोली कहिड़ी आहे? असांजी क़ौमी ॿोली उर्दू आहे। हिन जो सिंपल जवाबु थींदो जेको तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में लिखंदव। नज़रिए पाकिस्तान जो ठहिराउ किथे पास थियो? हाणे हिन जो तव्हां हिन किताब मां बि, सबक़ मां बि लिखी सघो था, पाण बि लिखी सघो था। नज़रिए पाकिस्तान 23 मार्च ते लाहौर शहर में असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जो ठहिराउ मंज़ूर थियो। यानी 23 मार्च ते लाहौर शहर में असांजे प्यारे मुल्क में यानी लाहौर शहर में मंज़ूर थियो। ठीकु आहे, पास थियो। हेठियनि लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी पंहिंजे जुमिलनि में कमु आणियो। हाणे हेठियां लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? उसूल, ठहिराउ, तहज़ीब, रवायतूं, मंज़ूर ऐं रहमदिल। उसूल आहे क़ानून। असांजे पाकिस्तान जा क़ानून तमामु घणा सख़्त आहिनि। जुमिलो असां ठाहींदासीं, उसूल माना क़ानून। असांजे पाकिस्तान जा क़ानून तमामु घणा सख़्त आहिनि। ठीकु आहे। ठहिराउ आहे फ़ैसिलो करणु। असांजो फ़ैसिलो आहे त असां हक़ सच ते रहंदासीं। असांजो फ़ैसिलो आहे त असां हक़ सच ते रहंदासीं। तहज़ीब आहे ख़ुश इख़लाक़ी, इंसानियत। असांजी तहज़ीब असांखे महिमान नवाज़ी सेखारे थी। असांजी तहज़ीब असांखे महिमान नवाज़ी सेखारे थी। रवायतूं माना रीतूं रस्मूं। असांखे रीतियुनि रस्मुनि जो इज़त करणु घुरिजे। असांखे रीतियुनि रस्मुनि जी इज़त करणु घुरिजे। मंज़ूर लफ़्ज़ आहे मञल या क़बूल कयल। मूंखे उस्ताद जी ॻाल्हि मंज़ूर आहे। रहमदिल माना बाज वारो, महिरबान। अल्लाह रहमदिल इंसान खे पसंदि करे थो। ठीकु आहे। हाणे हे थी विया हिननि जा जुमिला दुरुस्त कयो। सवाल नंबर 3 आहे, हे बेहुदा जुमिला मिलियल आहिनि, हिन खे तव्हांखे दुरुस्त करिणो आहे। थियो पास ठहिराउ पास थियो। ठीकु, जुमिलो इहो थींदो। ख़त लिखियो मूं ख़त लिखियो। ठीकु आहे। महिरबानी जी तव्हांजी महिरबानी। ठीकु आहे। हाणे तव्हां हिनखे ईअं लिखी सघो था। सवाल नंबर 4 आहे, लाहौर हिकु शहर जो नालो आहे। तव्हीं पाकिस्तान जे ॿियनि शहरनि जा नाला ॿुधायो।
हाणे पाकिस्तान जा शहर लाहौर, इस्लामाबाद, कोटा, फैसलाबाद, कराची, हैदराबाद ऐं घणा ॿिया ई शहर आहिनि जेके तव्हां जवाब में लिखी सघो था। सवाल नंबर 5 आहे अहिड़ा इस्म या नाला जिन सां फ़क़ति उन शइ, जाइ, माण्हू ऐं पखीअ जो ऐं जानवर खे सॾे सघिजे उन क़िस्म खे उन खे इस्म ख़ासि चइबो आहे। जीअं मोहम्मद बख्श, बादशाही मस्जिद, हिमालय जबल, हैदराबाद, ताजमहल वग़ैरह। यानी इस्म ख़ासि उहो जंहिं जहिड़ो कोई न हुजे, यानी उहो हिकिड़ो अकेलो हुजे। जीअं तव्हां ॾिसो था मोहम्मद बख्श जेको बि आहे उनजी हिकु पंहिंजी अलहदा हिकु सुञाण पहचान आहे। बादशाही मस्जिद हिकिड़ी आहे, हिमालय जबल हिकिड़ो आहे, हैदराबाद शहर असांजे पाकिस्तान जो आहे, इंडिया में बि आहे पर उहो इंडिया मुल्क जो थी वेंदो, हे असांजे पाकिस्तान। ताजमहल हिकिड़ो ई आहे वग़ैरह वग़ैरह। ऐं हिन सबक़ में ॾिनल इस्म ख़ासि चूंडे लिखो, यानी इस्म ख़ासि जेके बि आहिनि असांजे पाकिस्तान जो मुल्क जो नालो थी वियो या शहरनि जा नाला थी विया, इहे छा थी विया इस्म ख़ासि थी विया, हिन खे तव्हां चूंडे करे धार करे लिखी सघो था। ठीकु आहे, हाणे हीअ असांजे सबक़ जी मश्क हिते ई पूरी थिए थी। वरी मिलंदासीं ॿिए सबक़ सां गॾु। तेसिताईं दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।